अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 4 अगस्त 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बबरलो धरणे तां वापसि ईंदे खंभियल जसाफ़ कारकुननि जी जबरी गुमशुदगी खे 100 खां वधीक ॾींहं गुज़री चुका। कारकुननि जी आज़ादी लाइ अञा ताईं के बि क़दम न खंया विया। हुकूमत जी गैर संजीदगी सबबि सिंध में औरतूं गैर महफ़ूज़। वुमेन एक्शन फोरम पारां औरतुनि ते जबर बाबति रिपोर्ट जारी। हैदराबाद में कारपोरेट फार्मे ख़िलाफ़ अवामी तहरीक जो एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। सिंध वासियुनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नतीजनि में हेराफेरी खे रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। कश्मीर वासी अमन लाइ सरापा एहतिजाज बणियल, अञा ताईं इख़्तियार धणियुनि को नोटिस ई न वरितो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बबरलो धरणे तां वापसि ईंदे खंभे गुम कयल जसाफ़ जे कारकुननि खे 100 खां वधीक ॾींहं गुज़री चुका, पर संदन बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खंया विया। बबरलो धरणे तां वापसि ईंदे हटड़ी बाईपास तां पुलिस ऐं सिविल कपड़नि में मौजूदु रियासती इदारनि जे अहलकारनि हथां जसाफ़ सिजावल जे अॻुवाण आमिर चांग, शुएब चांग ऐं शाबान चांग खे खंभे गुम कयो वियो। जबरी तौरु खंभियल शुएब चांग, आमिर चांग ऐं शाबान चांग जी जबरी गुमशुदगी खे 100 खां वधीक ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर उन्हनि जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खंया विया। जस्कम आरिसर पारां पंहिंजे जारी कयल बयान में चयो वियो आहे त हीअ रियासत जेका पाण खे एटमी ताक़त रखंदड़ क़ुवत सम्झण जे बावजूदु केतिरनि ई क़ौमी कारकुननि खां ख़ौफ़ज़दा आहे, उन्हनि खे खंभे रही आहे। हुननि मुतालबो कयो त जसाफ़ अॻुवाणनि खे ज़ाहिर करे अदालत में पेश कयो वञे। असां रियासती साज़िशुनि खे पंहिंजी हिमत ऐं बहादुरी ऐं ताक़त सां मुंहुं ॾियूं पिया ऐं ॾींदा रहंदासीं। हुकूमत जी गैर संजीदगी सबबि औरतूं गैर महफ़ूज़ बणियल, संदन क़त्लेआम वधी रहियो आहे। वुमेन एक्शन फोरम पारां रिपोर्ट पधरी कई वई आहे। वुमेन एक्शन फोरम पारां औरतुनि जे क़त्ल, कारोकारी, जिन्सी ज़्यादती, घरेलू ऐं जिन्सी तशदुद ऐं हिरासत करण समेत ॿियनि वाक़िअनि बाबति चइनि सालनि जे अंगनि अखरनि ते ॿधल रिपोर्ट पधरी करण जे हवाले सां हैदराबाद प्रेस क्लब में वेहक मुनक़िद कई वई, जंहिंमें वुमेन एक्शन फोरम जे औरत अॻुवाणनि, इंसानी हक़नि जे कारकुननि, समाज सुधारकनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। औरतुनि जे क़त्ल, कारोकारी जे वाक़िअनि, जिन्सी तशदुद ऐं हिरासत करण जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार कंदे चयो वियो त सिंध में औरतुनि जो क़त्लेआम वधी रहियो आहे। हुकूमत जी गैर संजीदगी जे करे औरतूं गैर महफ़ूज़ बणिजी वयूं आहिनि। पुलिस औरतुनि जे क़त्ल ऐं ॿियनि वाक़िअनि जा केस नाक़स जांच करे क़ातिलनि जी साथारी बणिजी लोढ़े छॾे थी। उन मौक़े ते नामियारे सहाफ़ी वसुतला ख़ान चयो त इहो वॾो अलमियो आहे त औरत ॿाहिरि खां घर में वधीक गैर महफ़ूज़ आहे। औरतुनि जे क़त्ल जे 90% केसनि में घर भाती शामिलु हूंदा आहिनि। हुन चयो त सॼी सिंध में औरतुनि जूं सिर्फ़ु 7 पुलिस स्टेशनूं आहिनि जिते औरतुनि जा केस दाख़िल करण जो इख़्तियार आहे। उन मां लॻे थो त हुकूमतूं ऐं रियासत नथी चाहे त औरतुनि जे क़त्लेआम खे बंदि कयो वञे। हिते क़ानून त घणा मौजूदु आहिनि, पर उन्हनि ते अमल नथो थिए। हुन चयो त अदालत में पंहिंजे हक़ लाइ केस विढ़ंदड़ औरत जे मुख़ालिफ़ वकील बेइज़ती कंदे ॾिठो वञे थो। औरत जज खे ई औरतुनि जा केस हलाइणु घुरिजनि, छो त औरत जज औरतुनि जा केस सम्झी सघे थी। हुन चयो त जिन्सी ज़्यादती जो निशानो बणिजंदड़ औरतुनि जे केस जी जाच खे बहितर बणाइण जे लाइ लेबार्टरियुनि ऐं लैब समेत जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करणु घुरिजे। दारुल अमान जो माहौल आज़ादु हुअणु घुरिजे।
हुन चयो त जिनसी ज़्यादती जे केसनि में घर भातियुनि समेत ख़ुदि जिनसी ज़्यादती जो शिकार औरतूं दाबनि ऐं ॿियनि सबबनि जे करे हथ खयो छॾीनि। नतीजे तौरु केस लुढ़ी वेंदा आहिनि। वुमेन एक्शन फोरम जी अॻुवाण अमर सिंधु रिपोर्ट पेश कंदे चयो त औरतुनि जे ख़ुदकुशियुनि ऐं कारो करे मारण वारनि वाक़िअनि में ॻणती जोगी हद ताईं वाधारो थी रहियो आहे। औरतुनि खे क़त्ल कंदड़नि में वॾी अक्सरियत वेझनि अज़ीज़नि जी आहे। औरत अॻुवाण इरफाना मलाह चयो त 3 सालनि में क़त्ल ऐं ज़ख़्मी थियल जिनसी ज़्यादती जो शिकार थियल औरतुनि जा ही सिर्फ़ु अंग अखर न आहिनि, पर इहे खिलंदड़ ऐं मुस्कुराईंदड़ चहिरो रखंदड़ छोकिरियुनि ऐं औरतुनि जे अंगनि अखरनि जी सूरत में ज़ख़्म आहिनि। हुन चयो त पुलिस मुतासिर औरतुनि जा केस दाख़िल नाहे कंदी। SSP सतह ते मोट मिलंदी आहे, पर उहे बि वाक़े मां आर्ज़ी जान छॾाईंदा आहिनि। थींदो उहो ई आहे जेको SHO चाहींदो आहे। SHO FIR दाख़िल करणु नाहे चाहींदो। मर्द पुलिस ऑफिसरनि ऐं औरत पुलिस ऑफिसरनि में घणो फ़र्क़ु आहे। हैदराबाद जहिड़े शहर में बि साॻी सूरत-हाल आहे। वुमेन एक्शन फोरम जी अॻुवाण हसीन मुसरत चयो त हिकिड़ा मर्द औरतुनि जा कातिल थियनि था ऐं ॿिया वरी कुल्हे कांधी थियण बि पसंदि न आहिनि कंदा। निढी उमिरि जे छोकिरियुनि सां ज़्यादती जा वाक़िआ वधी रहिया आहिनि। पुलिस वक़्त ते FIR दाख़िल नथी करे। शाइरा ख़ालिदा मुनीर चयो त थर में 2023 में 70% औरतुनि जे आपघात जा केस रिपोर्ट थिया। हिन दौर में बि शादी जे बहाने सां औरतुनि खे मारियो वञे थो। HRCP जी अॻुवाण गफ़राना आराई चयो त औरतुनि खे मुख़्तलिफ़ इदारनि में जॻह ॾियणु घुरिजे। जीअं पुलिस खाते में हाणे औरतुनि खे जॻह ॾिनी वई आहे। समाजी अॻुवाण शहनाज़ शीदी ख़िताब कंदे चयो त असांजे समाज में औरत खे इंसान ई नथो सम्झो वञे। औरतुनि सां जानवरनि जहिड़ो सलूक कयो वञे थो। रमेश गुप्ता चयो त हिंदू बिरादरी जूं औरतूं ग़ैर महफ़ूज़ आहिनि। हिंदू छोकिरियुनि खे निढी उमिरि में अगवा करे संदन मज़हब तब्दील कराए ज़ोरी शादियूं पियूं करायूं वञनि। हुन चयो त सिंध में नियाणियुनि जूं निढी उमिरि में शादियूं बि वॾो मसइलो आहे। उन में हिंदू छोकिरियूं वधीक जबर जो शिकार थियनि थियूं। उन मौक़े ते डॉक्टर बख़्तावर जाम, प्रोफेसर मजीद चांडियो, राफ़िया बंगश, मारिया सारियो, रुमासा जामी चांडियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। कारपोरेट फार्मिंग, कैनालनि, डैमनि, लाक़ानूनियत ऐं वसीलनि जी फ्रूट ख़िलाफ़ अवामी तहरीक ज़िले हैदराबाद तरफ़ां हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणण बाद बुख हड़ताल कई वई। सिंध जे पाणी ते धाड़नि ऐं ज़मीननि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। बुख हड़ताल में औरतुनि ऐं ॿारनि बि वॾे अंग में शिरकत कई। बुख हड़ताल जी अॻुवाणी अवामी तहरीक जी मरकज़ी अॻुवाण हुस्ना राहूजो, जाम तमाची, सरमद राजपर, अशोक कुमार, असलम परवेज़ उमराणी, हाजी ख़ान समो, अब्दुल हई भुट्टो, सलीम बुद्ध, साइमा अरबाब, फ़ाइज़ा सुमरो, अली रज़ा जलबाणी, इरफान लाशारी, अहमद अली टालपुर ऐं ॿियनि कई। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻुवाण कामरेड इक़बाल पिणु शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त इंटरनेशनल मीडिया में ख़बरूं हलंदड़ आहिनि त सिंध में मौजूदु तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा अमरीका हवाले करण जी डील थी चुकी आहे। असीं बिलावल शहबाज़ इतिहादी सरकार खां पुछूं था त सिंध जे वसीलनि जा फ़ैसिला इस्लामाबाद ऐं अमरीका में छो पिया थियनि। अमरीका सां ॻुझी डील कंहिं कई ऐं कहिड़े क़ानून तहत कई वई आहे। सिंध जे वसीलनि ते सिंधी क़ौम जो हक़ आहे। सिंध में मौजूदु तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा ॻुझ ॻोह में अमरीका जे हवाले कया पिया वञनि। वसीलनि बाबति अमरीका सां ॻुझी डील करे आइन टोड़ियो वियो आहे। आइन टोड़ींदड़ अमरनि ख़िलाफ़ आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई कई वञे। अॻुवाणनि वधीक चयो त हिकिड़े पासे सिंध जे ज़मीन ते कब्ज़ा थी रहिया आहिनि, सिंधु दरिया सुकायो पियो वञे, त ॿिए पासे सिंध में धाड़ियल राज क़ाइमु कयो वियो आहे। भते लाइ पर्चियूं मोकिले भतो न ॾींदड़ माण्हुनि खे क़त्ल कंदड़ धाड़ियलनि खे हुकूमती सरपरस्ती हासिलु आहे। सखर में भते लाइ डॉक्टर करपाल दास ते थियल हमले जी जेतिरी मज़म्मत कजे सा घटि आहे। अॻुवाणनि मुतालबो कयो त धाड़ियलनि भताखोरनि ऐं उन्हनि जे सरपरस्त सरदारनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। सिंधु दरिया ते ठहंदड़ समूरनि नवनि डैमनि ऐं कैनालनि जे मनसूबनि खे ख़तमु करे सिंध खे हिसे जो पाणी ॾिनो वञे ऐं कारपोरेट फार्मिंग कंपनियुनि खे अलाट कयल ज़मीनूं वापसि वठी मक़ामी बेज़मीन हारियुनि खे ज़मीनूं ॾिनियूं वञनि।
सिंधियाणी तहरीक तरफ़ां केन शाह भरिसां ॻोठ छपरखान गाॾही में हिकु ॾींहं जो तालीमी तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। वर्कशॉप में सिंध जे औरतुनि ते थींदड़ ज़ुल्म, कारपोरेट फार्मिंग मनसूबनि ऐं सिंधु दरिया ते ठहंदड़ नवनि डेमनि जी मज़म्मत कई वई। अवामी तहरीक जी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी महानूर मलाह सिंध में औरतुनि जी तालीमी सूरतहाल ते बख़्तावर मलाह शागिर्दियाणी जी सियासत बाबति एडवोकेट काइनात डाहिरी ऐं सिंध में ॿारहाड़ी जे औरतुनि जे मसइलनि बाबति समरीन ख़ासि खेली लेक्चर ॾिना। सिंधियाणी तहरीक अॻवान हवा ख़ातून औरतुनि सां थींदड़ ज़ुल्मनि ते ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सिंधियाणी तहरीक ऐं SGST जे अॻवाननि जो चवणु हो त तालीमी तरबियत वसीले ई समाज में बहितर सियासत जी अॾावत करे सघिजे थी। सिंध में औरतूं केतिरनि ई मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि। सिंध में हर रोज़ कारोकारी, संग चटी, गैर जे नाले ते क़तल, निढी उमिरि जे शादियुनि समेत केतिरा ई ॾोह थियनि था। औरतुनि सां थींदड़ ज़ुल्मनि ते हुकूमत समेत आला अदालतूं ख़ामोश आहिनि। सिंधी हारी तहरीक टंडे बाग़े तरफ़ां कारपोरेट फार्मिंग ऐं कैनाल ख़िलाफ़ जलसो मुनक़िद कयो वियो। ख़लीफ़े क़ासिम भरिसां ॻोठ गोमदो कोल्ही में जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंखे अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवार, ज़िले सदर मेहरान दरस, हारी तहरीक ज़िले अॻवान मोहब्बत हालेपोटो, परशोत्तम कोल्ही ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 17 सालनि जे इक़्तिदार दौरान पीपल्स पार्टी पंहिंजी नाअहली ऐं करप्शन जे करे सिंध खे सदियूं पोइते करे छॾियो आहे। अॻवान चयो त इक़्तिदार ख़ातिर पीपल्स पार्टी सिंध जे ज़मीननि, दरिया ऐं वसीलनि जो सौदो करे रही आहे। सिंधी अवाम सां वेसाघाती ऐं दोखो कयो वियो आहे। सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं मक़ामी हारियुनि खे ॾियण बदिरां गैर मुल्की कंपनियुनि ऐं वफ़ाक़ी इदारनि खे ॾिनियूं पियूं वञनि। सिंधु दरिया मां नवां कैनाल कढी सिंध खे रिणपट ऐं बयाबान में तब्दील करण जी साज़िश तयारु कई वई आहे। अॻवान चयो त आबादगारनि ऐं हारियुनि जो मुआशी क़त्ल करण लाइ ज़राइत दुश्मन पॉलिसियूं जोड़ियूं वयूं आहिनि। ज़रई दवाऊं, भाण, ॿिज महांगा करे ऐं फ़सलनि जा अघ घटाए वापारियुनि ऐं ज़रई कंपनियुनि खे नवाज़ियो पियो वञे। सिंध जा तालीमी इदारा, सिहत मर्कज़, रेवेन्यू, आबपाशी, पुलिस ऐं ॿिया इदारा बि करप्शन, अक़रबा परवरी जे वर चाढ़े पंहिंजो ज़ाती मुलाज़िम बणाए छॾियो आहे। मनशा जे कारोबार में बि PP सरकार सिधी सही मुलविस आहे, जंहिंजे करे नौजवान नस्ल तबाह पियो थिए ऐं नौकरियूं बि बाज़ार जे वखर वांगुरु विकिरो थी रहियूं आहिनि। अॻवान चयो त वफ़ाक़ी सरकार जो सिंध जे तेल, गैस, कोयले ऐं मैदनी वसीलनि ते धाड़ा हणी सिर्फ़ हिकिड़े सूबे ते ख़र्च करे रही आहे। पाकिस्तान में शामिल निढण सूबनि लाइ अॼु बि वन यूनिट खां वधीक बदतरीन सूरतहाल आहे। उन मौक़े ते तालके जी चूंड पिणु कई वई। सदर सतो कोल्ही, नायब सदर लक्ष्मण कोल्ही, जनरल सेक्रेटरी मोहब्बत हालेपोटो, जॉइंट सेक्रेटरी परशोत्तम, ख़ज़ानची गोमदो ऐं प्रेस सेक्रेटरी खैराज चूंडिया विया। सिंध जे माण्हुनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां जारी कयल ASI जे नतीजनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। लाड़काणे में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं बाद रते देरे जे नौजवाननि पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि जो चवणु हो त फ़ौरी तौरु नतीजा रद्द कया वञनि। ASI जे नतीजनि में हेराफेरी कई वई आहे ऐं नौजवाननि सां नाइंसाफ़ी कई वई आहे। घोटकी में पिणु सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे जांच जो मुतालबो कयो वियो। ॿिए पासे पंहिंजे जारी कयल बयान में प्रोफेसर इरफाना मलाह चयो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे तकरारी नतीजनि ते सिंध हुकूमत को एक्शन छो नथी वठे। हिन क़िस्म जी करप्शन सां सिंध जो नौजवान मायूस पियो थिए। हू अहल हूंदे बि नाअहल कया वञनि था, छो त उन्हनि वटि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सुपर मार्केट मां नौकरी ख़रीद करण जा पैसा न आहिनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी एडवोकेट राहिल भुट्टो ऐं मरकज़ी तालीमी सेक्रेटरी एडवोकेट इस्माइल ख़ास खेली महमूद ख़ान अचकज़ई सां संसद रिहाइशगाह ते मुलाक़ात करे सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं। मुलाक़ात दौरान महमूद ख़ान अचकज़ई चयो त हिन वक़्तु मुल्क नाज़ुक सूरतहाल मां गुज़री रहियो आहे। सूबनि जा बुनियादी हक़ गज़ब कया विया आहिनि।
आवाम में वॾी बेचैनी आहे। जमहूरियत पसंद आवाम दोस्त सियासी धुरियुनि खे सॼे मुल्क में हिकु डिघी पुरअमन सघारी जदोजहद हलाइण जी ज़रूरत आहे। सिंध, बलूचिस्तान, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जो अवाम जदोजहद लाइ तयारु आहे। जमहूरियत पसंद वतन दोस्त सियासी पार्टियुनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। हिन वक़्तु हिक वक़्त ते मुल्क जो आइन मुअतल आहे। क़ौमनि जे बुनियादी हक़नि ऐं वसीलनि ते कब्ज़ो थी चुको आहे। मुल्क जी तरक़ी, ख़ुशहाली, अमन ऐं इस्तेहकाम हिक बुनियादी ॻाल्हि ज़रिए थी सघे थो त हिन मुल्क में शामिल समूरियुनि क़ौमनि जा वसीला, पाणी, ज़मीनूं, मैदनी वसीला उन्हनि क़ौमनि जी मिल्कियत हुजनि। सिंध जा वसीला, सिंध जी ज़मीन सिंधियुनि लाइ, बलोचिस्तान बलोचनि लाइ, पख्तूनख्वा पश्तूननि लाइ ऐं पंजाब पंजाबियुनि लाइ। मुलाक़ात में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त सिंधु दरिया ते धाड़े कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जे ज़मीन ते कब्ज़नि ऐं सिंध जे मैदनी वसीलनि जी फुरूट ख़िलाफ़ सिंध में पुरअमन जदोजहद हली रही आहे। इक़्तिदारी धुर पीपल्स पार्टी सिंध जे मैदनी वसीलनि, ज़मीननि ऐं सिंधु दरिया जो सौदो करे आइन जा बखिया उधेड़े छॾिया आहिनि। राणीपुर जे किलाथ मार्केट जे दुकानदार, कपिड़े जे वापारी पंजल गाहू पारां मुबैना तौरु मुफ़्त वॻा न ॾियण तां पुलिस पारां हिरासत करण ऐं खंभण जी कोशिश ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दुकानदारनि दुकान बंदि करे शटर बंदि हड़ताल बाद एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी निमाणो ख़ान, हबीबुल्लाह, दिलशाद मल्लाह, पंजल गाहू ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त राणीपुर थाणे जे ॿिनि अहलकारनि रियाज़ वसाण, ज़हीर धार जो दुकानदार पंजल गाहू ते दुकान ते अची मुफ़्त कपिड़ा ॾियण जी घुर कई। न ॾियण ते दुकानदार खे खंभण जी कोशिश कई वई। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो। दौड़ में आमर जी वाह मां निकिरंदड़ फिरामाबाद शाख जे आबादगारनि पाणी जी खोड़ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे पाणी जी फौरी बहाली खे यकीनी बणायो वञे। जेकॾहिं पाणी न ॾिनो वियो त एहतिजाज तौरु मेहरान हाईवे खे बंदि कंदासीं। एहतिजाज जी अॻुवाणी इंजीनियर आसिफ अली लाशारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। फरीदाबाद में पिणु आबादगारनि माॾो शाख जी पुछड़ीअ में पाणी न पहुचण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी अली गौहर चांडियो, अमीर अली चांडियो, अरबेलो चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। जामशोरे में इरफान गांचो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कंदड़नि ते पुलिस कड़की पई, तशदुद कयो वियो। कोटड़ी में क़त्ल थियल नौजवान इरफान गांचो जे वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे एंडस हाईवे ते लम्से इस्पताल जे मुख्य गेट अॻियां धरणो हयो। हुननि मुतालबो कयो त 25 ॾींहं गुज़रण बावजूदि इरफान जा कातिल गिरफ़्तार नाहिनि थिया, जिन खे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। धरणे दौरान पुलिस मुज़ाहिरीन मथां कड़की पई, जंहिं ते वारसनि चयो त इंसाफ़ वठण लाइ एहतिजाज करण बि हाणे असां लाइ ॾोह बणिजी वियो आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस यूनिट कंडियारो पारां सिविल इस्पताल कंडियारो JMS ऐं अमले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी शिराज़ आगरे कई। अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त सिविल इस्पताल कंडियारो में आम माण्हुनि जे लाइ का बि सहूलियत मौजूदु न आहे। इस्पताल जे MS ऐं इस्पताल जे अमले जी करप्शन जे करे आम माण्हुनि खे दवाऊं बि नथियूं मिलनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु कार्रवाई करे आम माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। एहतिजाजी मुज़ाहिरे में अज़ीज़ सिंधियार, आबिद हतार, कामरेड मरियम, कामरेड मारिया ऐं ॿिनि अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। जसाफ़ शहीद बशीर ख़ान पारां कशमोर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बदअमनी ख़िलाफ़ कशमोर में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। धरणे सबबि 2 कलाक रोड बंदि रहियो। एहतिजाज जी अॻुवाणी तनवीर मज़ारी, जनरल सेक्रेटरी महताब सिंधी, वकार सिंधी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणी चयो त कशमोर जो अमन बहाल कराइण ऐं मग़वियुनि खे बाज़ियाब कराइण लाइ क़दम खंया वञनि। अवामी वर्कर्स पार्टी कंबर शहदादकोट जी ज़िले बाडी जी गरजाणी कामरेड सतार मंगणहार जी सदारत में थी गुज़रे। अवामी वर्कर्स पार्टी सिंध पारां
शहीद कामरेड नज़ीर अब्बासी जी वरसी समूरनि ज़िलनि में मल्हाइण जो ऐलान कयो वियो। शहदादकोट ऐं नसीराबाद में पिणु वरसी जा प्रोग्राम मुनक़िद कया वेंदा। अवामी वर्कर्स पार्टी ज़िले लाड़काणे जी पिणु गॾिजाणी थी गुज़री, जंहिंजी सदारत कामरेड कमाल जबलात कई। गॾिजाणी में तनज़ीमी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो, जॾहिं त शहीद नज़ीर अब्बासी जी वरसी जा प्रोग्राम पिणु तरतीब ॾिना विया। जामशोरो जी मेराण सोसाइटी भरिसां एडवोकेट काशिफ डावज खे फुर दौरान मज़ाहिमत ते ज़ख़्मी कयो वियो। फुर दौरान मज़ाहिमत ते वकील जे ज़ख़्मी थियण वारे वाक़िए ख़ौफ़ पखेड़े छॾियो। जामशोरे में फुर जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिंजे करे इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। बज़्म रूह रिहाण पारां नामवर कानूनदान बहितरीन मुक़रर ऐं सिंधियत जे आशिक़ चाचे हफ़ीज़ कुरैशी जी वरसी जे मौक़े ते हफ़ीज़ कुरैशी जी यादि जे उनवान हेठि हैदराबाद में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शाइरनि अदीबनि तालीमी माहिरनि हफ़ीज़ कुरैशी खे लफ़्ज़नि जी ज़बरदस्त भेटा पेश कई। सदारती ख़िताब कंदे नामियारे अदीब ऐं मुहक़िक़ शाहनवाज़ मैसर चयो त हफ़ीज़ कुरैशी जहिड़ा सचा ऐं वतन सां प्यार कंदड़ घटि हूंदा आहिनि। हुन में वतन दोस्तीअ जो जज़्बो हुयो, GM सैद जो सचो साथी हुयो। ख़ासि महिमान अॻूणे शागिर्द अॻवान कमरुज़्ज़मा राजपर चयो त हफ़ीज़ कुरैशी सैद सां गॾिजी सियासत कई। हुन जा भुटे सां बि वास्ता हुआ, जो खेसि वफ़ाक़ी वज़ीर बणाइण पिए चाहियो, लेकिन हुन इनकार कयो। हुन 73 जे आइन जो ज़िक्र कंदे चयो त असां आइन जे ख़िलाफ़ न हुआसीं, असां चाहियूं पिया त उन में ॿोली वारनि मामरनि खे शामिलु कयो वञे त जीअं क़ौमी सुञाणप खे नुक़सानु न थिए। एज़ाज़ी महिमान लेखक निज़ामुद्दीन काका चयो त चाचा हफ़ीज़ कुरैशी हुयो त हाला पुराणा जो, पर हुन खे असां कॾहिं बि मख़दूमनि वटि न ॾिठो। हूअ निज पिज समाज जो बाशऊर नज़रियाती ऐं फ़िक्री सोच जो माण्हू हो। नामियारे लेखक हुसैन सारंग चयो त हफ़ीज़ कुरैशी हिकु बावकार ऐं मुख़लिस क़ौमी कारकुन हो। दानिश्वर अदीब तालीमी माहिर आदम बुट चयो त हफ़ीज़ कुरैशी वतन दोस्तीअ जी सियासत जो दर्स साईं GM सैद वटां हासिलु कयो। नामियारे तालीमदान इदरीस जतोई चयो त सिंध परस्त ऐं क़ौम परस्त अॻवान हो। नामियारे लेखक यूसुफ जोए ख़िताब कंदे चयो त हफ़ीज़ कुरैशी जहिड़ा माण्हू विरले पैदा थींदा आहिनि। प्रोफेसर अशरफ समे जो चवणु हो त हफ़ीज़ कुरैशी खे वतन सां बेहद प्यारु हो। लेखक मोहम्मद ख़ान जरवार चयो त हूअ मारवड़नि जो आवाज़ हो। तक़रीब खे ख़िताब कंदे सलीम चना चयो त हफ़ीज़ कुरैशी मरण घड़ी ताईं सिंध सां सचो रहियो। अॻूणे शागिर्द अॻवान फ़ताह मैसर चयो त ॾुखियनि हालतनि में चाचे हफ़ीज़ कुरैशी पहिरें उघाड़े कारकुननि जो साथ ॾिनो। प्रोग्राम में वाहिद कांदड़े हफ़ीज़ कुरैशी जी ज़िंदगी ते ख़ाको पढ़ियो, शाहनवाज़ ऐं दरिया ख़ान पीरज़ादे मज़मून पढ़िया, जॾहिं त आशिक़ सोलंगी मोहम्मद अयूब जूणे जे गीत ॿुधाया। प्रोग्राम में ख़ालिद आगरे, तालिब बंभरे, साफ़ी एडी काबूरे, काज़ी मक़सूद अहमद, नदीम चन्ना, ग़ुलाम कादर बुर्दी, जुमन अंसारी, प्रोफेसर फराज़ सुमरो, नियाज़ मसरूर बदवी, अकरम बुखाराई, ग़ुलाम मुस्तफ़ा अब्बासी, अब्दुल मजीद बुर्दी, डॉक्टर अब्दुल अज़ीज़ थेबे, गुल सिंधी ऐं शाहनवाज़ काका वीचार वंडिया। सिंधी लोक अदब जी तरक़ी ऐं तरवीज लाइ आलमी सतह ते जाखोड़ींदड़ ॾात धणियुनि जी नुमाइंदड़ तनज़ीम सिंध सुघड़ लोक अदब तनज़ीम जी मेज़बानी हेठि कोटड़ी जे बबर स्टाफ भरिसां ख़ुर्शीद कॉलोनी में सिंध जे गुमनाम सूफ़ी सालिक ऐं सखी सुघड़ शाइर ॿुॾल फ़क़ीर ॾेपर जी वरसी तक़रीब जे मौक़े ते लोक अदब सुघड़ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंजी सदारत नामियारे मुहक़िक़ आजिज़ रहमतुल्लाह लाशारी कई। लोक अदब सुघड़ कॉन्फ्रेंस में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा मशहूरु ॾात धणी ऐं सुघड़ शरीक थिया। उन मौक़े ते सुघड़नि हुनर, पहाका, परोलियूं, सिंगार, ॾोर बैत पेश कया। वरसी तक़रीब में कामरेड अमानुल्लाह चांडियो, सैयद शाहदीनो शाह जिलानी, महबूब अली ॾेपर, काज़ी बदरुद्दीन, मीर अल उतरादी, सिराज अहमद जुमाराणी, फ़क़ीर अब्दुल अज़ीज़ जलबाणी, मोहम्मद असलम सियाल, तालिब हुसैन बंभरो, आबिद हुसैन जाकिराणी, इकरामुल्लाह जाकिराणी, मोहम्मद याकूब जाकिराणी, मीर अली हसन टालपुर, बालिक सुघड़ न्याणी, महरुनिसा मंगलो, हलीमा चांडियो, अली अकबर उदासी चांडियो,
अब्दुल लतीफ़ बबर, अली नवाज़ तीवणो, अलहरीनो मलाह, ग़ुलाम इसाक चांडियो ऐं ॿिया वॾे अंग में शरीक थिया। सिंध आबादगार बोर्ड सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे ॿिटे मयार ते ॿधल डी रेगुलेशन पार्टी ते तनक़ीद कंदे उनखे ज़रई मैशत लाइ हाञेकार करार ॾिनो आहे ऐं ॿुधायो आहे त उन पॉलिसी जे नतीजे में गुज़िरियल साल कणक जे आबादगारनि खे मजमूई तौर ते 900 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो। सिंध आबादगार बोर्ड हुकूमत जा मौजूदा हिकु तरफ़ी पॉलिसी वारा क़दम रुजत पसंदी ते ॿधल करार ॾिना आहिनि, जेके ज़राए जे शोबे खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। सिंध आबादगार बोर्ड सभिनी ज़रई जिन्सनि जी बरामद जी इजाज़त ॾियण समेत मुख़्तलिफ़ सिफ़ारिशूं पिणु करे छॾियूं आहिनि। हैदराबाद में सिंध आबादगार बोर्ड जो इजलास सदर महमूद नवाज़ शाह जी सदारत में थियो, जंहिंमें डॉक्टर मोहम्मद बशीर निज़ामाणी, सैयद नदीम शाह, मोहम्मद मलूक निज़ामाणी, सैयद सलमान अली शाह, मोहम्मद असलम मरी, डॉक्टर अली रज़ा मिर्जत, अरबाब अहसन, मुस्तफ़ा नवाज़ शाह, मोहम्मद अकबर दुरानी, मुराद अली शाह बुकेराई, अली मर्दान शाह ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में फ़सलनि जी मौजूदा सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। ज़रई जिन्सनि जे अघनि ऐं पैदावार में घटिताई, जॾहिं त पैदावारी ख़र्चनि में वाध ते परेशानी ऐं मायूसी जो इज़हार पिणु कयो वियो। इजलास में चयो वियो त ज़राइत अॻी घटि पैदावार, घटि अघनि ऐं वधीक पैदावारी ख़र्चनि जे करे मुतासिर थी रही आहे। हुकूमती पॉलिसी ज़राए जे शोबे खे वधीक ॾुखियाईनि में विझी छॾियो आहे। आबादगारनि जो ख़्यालु हो त हिन बहिरान में सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत ॿिटे मयार ते ॿधल डी रेगुलेशन पॉलिसी लागू कई आहे। उहा डी रेगुलेशन पॉलिसी मार्च 2024 में कणक खां शुरू थी, जॾहिं हुकूमत ओचितो कणक जी ख़रीदारी बंदि करे छॾी। अटकल 7 मिलियन टन कणक जी सरकारी तौरु ख़रीदारी बंदि थियण सां उनजो मार्केट ते वॾो असरु पियो, जंहिंजे नतीजे में मार्केट में कणक जो अघु उनजे पैदावारी ख़र्च 3,450 रुपयनि जी भेट में 3,800 रुपयनि खां बि घटिजी 2,200 रुपयनि ताईं पहुची वियो। उन सां 2024 में कणक जे आबादगारनि खे मजमूई तौर ते 900 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो। सिंध आबादगार बोर्ड चयो आहे त ज़राए जे शोबे खे एतिरे वॾे नुक़सान खां पोइ बि हुकूमत उनजी पोराई लाइ को बि चोॻो क़दम न खंयो आहे। वेतर साॻियो अमल 2025 में वधायो वियो। साॻे क़िस्म जी कहाणी कम जे मामले में बि वधाई वई, जिते पिणु हुकूमत कणक जो अघु मुक़ररु न कयो, पर अप्रैल 2025 में कम जी पीढ़ाई मुकमल थियण खां पोइ खंड जो अघु वधाइण जी इजाज़त ॾेई छॾी। अहिड़ी रीति फुटियुनि ऐं सारनि जा अघु पिणु घटि थी विया। सिंध आबादगार बोर्ड वधीक चयो त हुकूमत ज़रई जिन्सनि जी दरामद ते अहिड़े वक़्त में परॾेही नाणो ख़र्च कंदी रहे थी, जॾहिं उहे जिन्सूं मक़ामी सतह ते तयारु थी मार्केट में अचणु शुरू थींदियूं आहिनि, जंहिंसां न रुॻो आबादगारनि जी आमदनी ते वधीक असरु पइजे थो, पर उनजे नतीजे में ज़रई मैशत खे पिणु नुक़सानु पहुचे थो। हुननि मुतालबो कयो त हुकूमत जा मौजूदा हिकु तरफ़ी पॉलिसी वारा क़दम रुजत पसंदी ते ॿधल आहिनि, जेके ज़राए जे शोबे खे नुक़सानु पहुचाईंदा। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले ठठे जी ज़िले काउंसिल जो इजलास पार्टी जे जनरल सेक्रेटरी होत ख़ान गाॾही जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले तालके यूनियन काउंसिल जे अॻुवाणनि शिरकत कई। इजलास में मजमूई तनज़ीमी ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो ऐं मुख़्तलिफ़ फ़ैसिला पिणु कया विया। इजलास खे ख़िताब कंदे सिंध तरक़ी पसंद पार्टी जे जनरल सेक्रेटरी होत ख़ान गाॾही चयो त सिंध हिन वक़्तु इंतिहाई मुश्किल दौर मां गुज़री रही आहे। सिंधु दरिया जे पाणी ते धाड़ो ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ज़मीननि ते वालार समेत मैदनी वसीलनि ते कब्ज़नि जी रिथाबंदी कई पई वञे। समूरनि सिंध दुश्मन मनसूबनि में PP मुकमल तौर ते शरीक रही आहे। इजलास में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल हमीद मेमण, इम्तियाज़ समो, डॉक्टर सुमार मंगरियो, जलाल शाह ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सिंधियन नेशनल कांग्रेस जी मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद, मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए ऐं मरकज़ी ऑर्गेनाइज़र सोणी जोए झोक यूनिट जे कारकुननि सां सिंध जे मुख़्तलिफ़ सियासी सूरतहाल, तनज़ीम साज़ी ऐं शाह लतीफ़ जी शहरी में हुबल वतनी मुज़ाहिमत ऐं ॿियनि मौज़ूअनि ते तफ़सीली कचहरी कई। उन मौक़े ते सिंधियन नेशनल कांग्रेस जे यूनिट झोक जी गॾियल सलाह मशवरे सां 3 महीननि लाइ ऑर्गेनाइज़िंग बॉडी मुक़ररु कई वई, जंहिं लाइ मीर हसन जमारी चीफ ऑर्गेनाइज़र, अला बख़्श जमारी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र, रोस्तम जमारी खे ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो।
ही असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध